शाहजहान मस्जिद ठट्टो पाकिस्तान जे सूबे सिंध जे तारीख़ी शहर ठट्टो में वाक़िअ हिकु शानदार मुग़ल दौर जी मस्जिद आहे। इहा 17वीं सदी ईस्वी में तामीर कई वई ऐं मुग़ल शहनशाह शाहजहान जे हुकूमत दौरान 1644 ईस्वी खां 1647 ईस्वी जे विच में शहरनि खे संदन महिमान नवाज़ी जे शुक्राने तौरु अता कई वई हुई। शाहजहान मस्जिद जी तामीर मुग़ल शहनशाह शाहजहान जे हुकुम ते शुरू थी हुई। जॾहिं शाहजहान पंहिंजे पीउ शहनशाह जहांगीर सां झेड़े खां पोइ ठट्टे में पनाह वरिती हुई त हुनखे सिंध जे माण्हुनि जी महिमान नवाज़ी तमामु घणी पसंदि आई। उन जे शुक्राने में हिन मस्जिद जी तामीर जो हुकुम ॾिनो। मस्जिद जी तामीर शायदि 1637 में आयल तबाह कंदड़ तूफ़ान जे असरनि खे घटाइण में मदद ॾियण लाइ पिणु थी हुजे, जंहिं ठट्ठे खे लॻभॻि तबाह करे छॾियो हो। मस्जिद 1644 ईस्वी खां 1647 ईस्वी जे विच में तामीर कई वई ऐं 1659 ईस्वी में उन में हिकु उभरंदे पासे इज़ाफ़ो कयो वियो। शाहजहान मस्जिद पंहिंजे मुनफ़रिद फ़न तामीर ऐं ख़ूबसूरत टाइल जे कम लाइ मशहूरु आहे, जेको ॾखिण एशिया में टाइल आर्ट जो सभ खां वधीक नफ़ीस नमूनो सम्झो वेंदो आहे। उन जे नुमायां ख़ुसूसियतनि में शामिल आहिनि। मस्जिद जे अक्सर अंदरूनी सतह ख़ासि करे मरकज़ी हालनि जे गुंबज़ नीरे ऐं अछे रंग जे चमकंदड़ टाइलनि सां ढकियल आहे। उन्हनि टाइलनि में तैमूरी ऐं फ़ारसी असर वाज़िह नज़र अचनि था। मस्जिद में कुल 100 गुंबज़ आहिनि, जिन मां 6 वॾा ऐं बाक़ी नंढा आहिनि। हीअ पाकिस्तान में सभ खां वधीक गुंबज़नि वारी मस्जिद आहे। मस्जिद जे गुंबज़ जी बनावट अहिड़े अंदाज़ में कई वई आहे त उते बहितरीन एक्यूस्टिक ख़ासियतूं आहिनि। इमाम जे आवाज़ बग़ैर कंहिं माइक्रोफोन जे सॼी मस्जिद में साफ़ ॿुधी सघिजे थी। हीअ मस्जिद मुग़ल दौर जे मस्जिदनि जे बरअक्स कंहिं बि मुनार खां सवाइ तामीर कई वई आहे। मस्जिद ॻाढ़ियुनि सिरनि सां तामीर थियल आहे, जंहिंसां नीरे टाइलनि जो शानदार इम्तिज़ाज पैदा थिए थो। शाहजहान मस्जिद ठट्टे जे उभरंदे पासे क़ौमी शाहराह जे वेझो वाक़िअ आहे। इहा मशहूरु मकली क़ब्रिस्तान जे वेझो आहे, जेको यूनेस्को आलमी विरसे जो हंधु आहे। कराची खां 100 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। मस्जिद अवाम लाइ खुलियलु आहे ऐं हिकु अहम सियाहती माॻ सम्झी वञे थी। हीअ मस्जिद मुग़ल फ़न तामीर ऐं इस्लामी काशीगरी टाइल आर्ट जो हिकु नादर ऐं शानदार नमूनो आहे, जेको अॼु बि पंहिंजे शान शौक़त बरक़रार रखियो बीठो आहे। जेकॾहिं असांजी हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं ईंदड़ वक़्त में अहिड़ा मालूमाती वीडियो अव्हां ताईं पहुची सघनि। महिरबानी।